इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी माणे बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म बणिजंदो। औरतुनि जी भलाई वारे खाते जी सूबाई वज़ीर शहला रज़ा सांगड़ में सेफ हाउस जो इफ्तिताह करे छॾियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी कामयाबी माणे बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म बणाईंदी। धाबे जी इकोनॉमिक ज़ोन सां मुआशी इस्तेहकाम ईंदो ऐं मुल्क मां गुरबत ख़त्म करण लाइ पीपल्स पार्टी प्रोग्राम कामयाबी सां जारी आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त सेफ हाउस कायम करण जो मक़सद गरीब ऐं बेघर औरतुनि खे आरज़ी पनाह का फ़राहम करण आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त नंढी उमिरि जी शादी, घरेलू तशद्दुद ऐं ॿियनि सबबनि जे करे घरनि मां बेदख़ल कयल औरतुनि खे अदलिया जे हुकुम ते हिते रिहाइश फ़राहम कई पई वञे। उन मौके ते वुमेन डेवलपमेंट जी असिस्टेंट डायरेक्टर हिना ख़ान सूबाई वज़ीर खे सेफ हाउस जे क़याम ऐं उन जे इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं दरपेश मसइलनि खां आगाह कयो, जंहिं ते सूबाई वज़ीर हर मुमकिन सहूलतूं फ़राहम करण जो यकीन ॾियारियो। उन खां अॻु जॾहिं सूबाई वज़ीर सेफ हाउस पहुती त असिस्टेंट डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट हिना ख़ान, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 नहद मीराणी, निशा चांडियो, साजिदा कोसर, सिदरा वट्टू ऐं ॿियनि औरत समाजी कारकुननि संदसि आजियां कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।